नाज़रीन, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो केस में 12 सालनि खां पेपर बुक न ठहण जो इंकशाफ थियो आहे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल केस में अदालती हुकुम बावजूद 12 सालनि खां पेपर बुक न ठहण जो इंकशाफ थियो आहे। अदालत प्रोसिक्यूशन ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो आहे। सिंध हाई कोर्ट में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी दौरान जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो सुवाल कयो त केस जो पेपर बुक ठहण जो कॾहिं हुकुम ॾिनो वियो हो। प्रोसिक्यूशन जे वकील चयो त अदालत 2011 में अपीलनि जा कागज़ ठाहिण जो हुकुम ॾिनो हो। अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त 2011 जे हुकुम ते अञा ताईं अमल नाहे थियो। अदालत पारां 3 ॾींहंनि अंदरि केस जो पेपर बुक पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो चयो त अदालती हुकुम ते अमल न थियो त सख़्त हुकुम जारी कंदासीं। अदालत अपीलनि जी ॿुधणी 3 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे मुलाज़िम नूर मोहम्मद गोगा 2010 में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ अपील दाख़िल कराई हुई। सेप्टेंबर 1996 ते कराची पुलिस पारां 70 किलोमीटर वारे इलाइक़े में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि खे मुक़ाबिलो ॼाणाए क़त्ल कयो वियो हो।